للعالمين نذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له في ذاته ولا في صفاته وأشهد أن سيدنا ونبينا وحبيبنا حبيب ربنا قائد غر المهجلين إلى جنات النعيم سيدنا محمد عبده ورسوله صلى الله عليه وسلم أما بعد فقد قال الله تبارك وتعالى جل وعلا في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وسارعوا إلى مغفرة من ربكم وجنة عرضها السماوات والأرض أعدت للمتقين صدق الله العظيم وقد قال الله تبارك وتعالى في شان حبيبه في مقام آخر إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما لبيك اللهم صل وسلم وبارك على سيدنا نبينا محمد وعلى آله وصحبه وسلم تسليما كثيرا والسامعين آيات يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا तस्लीमा जरीब को शख्स पढ़े चाहे फ़कीर मुझे वाइज़ी मुझे को भी शख्स पढ़े चाहे दुआ में पढ़े दुआए त असांखे बिना देर जे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना तंहिंजे करे जेके इंसान गाफ़िल रहिया आहिनि पाण खां हिकु दफ़ो मूंसां गॾिजी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ाए सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह मुअज़्ज़िज़ सामीन अल्लाह तबारक व तआला असां इंसानन के पैदा कया इंसान निस्यान खां वरितल आहे इंसान अरबी लफ़्ज़ आहे निस्यान खां वरितल आहे यानी मादो निस्यान आहे निस्यान जी माना है बेसर यानी इंसान जे फितरत में बेसर शामिल आहे बराबर अल्लाह तबारक व तआला जा किताबात आहिनि क़ुरान करीम में अवामिर आहिनि नवाही आहिनि यानी जिन ॻाल्हियुनि जो अल्लाह तबारक व तआला कंहिंजो अमर फरमायो आहे असांजे क़ुरान करीम में ऐं के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जिन खां अल्लाह तबारक व तआला मना फरमायो आहे मसलन अल्लाह साईं हुकुम फरमायो निमाज़ पढ़ो रोज़ा रखो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुम सियाम ए ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि ए ईमान वारो निमाज़ पढ़ो ए ईमान वारो ज़कात ॾियो ऐं वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला जे वटि ताक़त आहे कर्ज़ खां बचे एतिरा पैसा हुजनि जो हज करे ऊंट जो किरायो ताज़ा अख़राजात हुन ते हज फ़र्ज़ आहे इहे अवामिर कहिड़ियूं ॻाल्हियूं जिन खां अल्लाह तबारक तआला असांखे मना फरमाई आहे मिसाल तौर शराब न पियो ज़िना न कयो व्याज न खाओ कूड़ न ॻाल्हायो अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में असांखे मुकल्लफ़ बनायो या जेके भी मखलूक आहिनि जानवर आहिनि जीत जड़िया आहिनि शजर हजर आहिनि गैर मुकल्लफ़ आहिनि यानी अहकामात जा मुकल्लफ़ न आहिनि लेकिन अल्लाह तबारक व तआला इंसानन के जिन्नन के अहकामात जो मुकल्लफ़ बनायो मुकल्लफ़ माना तकलीफ़ हूंदी आहे यानी हिकिड़ा कम तव्हांखे करणा आहिनि हिकिड़ा कम तव्हांखे न करणा आहिनि वो अल्लाह तबारक व तआला ॾिठो त इंसान निस्यान खां वरितल आहे इंसान जी फितरत में बेसर शामिल आहे त पोइ इंसान ख़ताऊं करे वञंदो ख़ुदि असांजो ॾाढो सय्यदना अबुल बशर सय्यदना आदम अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह से उनका फरमायो वला तक़रबा हाज़िहि शजरा इन दाणे जे वेझो न वञो हालांकि उनजो पको इरादो हो त मां इहो
दाणो न खाईंदुसि, कणिक में दाणो करी होरी अल्लाह से मना फरमाई ऐं हुनजो पको इरादो अल्लाह ताला मना फरमाई आहे मां इहो दाणो न खाईंदुसि। लेकिन लफ़्ज़ थी वई ऐं अल्लाह से क़ुरान में पाण फरमायो वलम नजिद लहू अज़्मा, हुनजो इरादो न हो पको इरादो त मां अल्लाह जे हुक्म ते अमल कंदुसि, लेकिन उन खां वेसर भुल थी अला हाज़िर क़यामत ऐं जेके बि इंसान खां इहे लफ़्ज़ शुरू ख़ताऊं थींदियूं आहिनि। पोइ अल्लाह तबारक व तआला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खे ये रमज़ान शरीफ छाजे लाइ ॾिनी। सय्यदना इमामुना खलीफतुर राशिद मौलाए कायनात हज़रत अली रज़ियल्लाहु तआला अन्हु अर्दा फरमाइनि था जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला खे महबूब जे उम्मत खे जन्नत ॾियण न हुजे हा, ॾियणी न हुजे हा त अल्लाह से रमज़ान ॾिए ई न। माना रमज़ान अल्लाह ताला इन लाइ ॾिनो आहे त मुंहिंजी महबूब जी उम्मत इन रमज़ान जे फयूज़ व बरक़ात मां मुस्तफ़ीद थी पाण खे जन्नत जो अहल बणाए। उहो महीनो आहे जो सय्यदना इमाम रब्बानी मुजद्दिद अल-सानी तगम्मदहुल्लाह बिरहमतिही व अफ़ादल्लाहु अलैना मिन फयूज़ातिही व बरक़ातिही के तारीफ़ जो मुहताज न आहे, मशहूर मारूफ ख़ास सिलसिले तसव्वुफ़ में नक़्शबंदी जो पेशवा है। उन मकतूबात शरीफ में लिखियो आहे त ही रमज़ान शरीफ ईअं सम्झो त अल्लाह ताला जे रहमत जो दरिया वहे। 11 महीना सम्झो हिकिड़ो खुड़ो आहे ऐं रमज़ान शरीफ में रहमत जो दरिया वहे। अल्लाह तबारक व तआला असांखे ई रमज़ान शरीफ इन लाइ ॾिनो आहे त जेके असां खां 11 महीननि में ख़ताऊं थियूं, लफ़्ज़ शुरू थियूं, इन रमज़ान शरीफ में असां तरावी पढ़ंदासीं, रोज़ा रखंदासीं, क़ुरान करीम की तिलावत कंदासीं, क़ुरान शरीफ ॿुधंदासीं त अल्लाह तबारक व तआला असांजे 11 महीननि जूं ख़ताऊं माफ़ करे छॾे। हदीस तय्यबा है पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही। जेको शख्स रमज़ान मुबारक जा रोज़ा रखंदो ईमान व इहतिसाबन मोमिना जे नफ्स जे इहतिसाब जे लाइ सवाब जे नियत सां पोइ उन लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद दुनिया गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बी। उन जेके भी अॻियां गुनाह आहिनि 11 में जेके सगीरा आहिनि अल्लाह ताला माफ़ करे छॾींदो आहे। गुनाह बक़िस्मत थींदा का सगीरा या कबीरा, सगीरा नंढा कबीरा वॾा। तो सगीरा गुनाह अल्लाह तबारक तआला रोज़नि जे बरकत सां माफ़ करे छॾींदो आहे। अञा हदीस अॻिते आहे मन क़ाम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बी। क़ाम रमज़ान क़याम का मतलब आहे, क़याम माना तरावीह। तरावी बाद में नालो नालो जो है सो क़याम रमज़ान आहे। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जेको शख्स रमज़ान दिन में तरावी पढ़ंदो न उन जे लाइ भी बिशारत आहे त उन जे 11 महीने जा गुनाह अल्लाह ताला माफ़ करे छॾींदो आहे। अञा अॻिते भी हदीस आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन क़ाम लैलतुल क़द्र ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही। जेको शख्स लैलतुल क़द्र वो तरावी पढ़ी तॾहिं बि उन लाइ या बिशारत आहे उन जा 11 महीने जा अल्लाह ताला सगीरा गुनाह माफ़ करे छॾींदो। बाक़ी लैलतुल क़द्र कहिड़ी रात में आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जे लाइ का बि तायीन न फरमायो, मुक़रर न फरमायो आहे। एतिरो ज़रूर फरमायो अथनि इनखे पोइ ॾहें जे 21 में ॻोल्हियो, पोइ ॾहें जे 21 में यानी 21, 23, 25, 27 इन में ॻोल्हियो। उलमा लिखियो आहे अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए बि सघिया त फलाणी रात लैलतुल क़द्र, लेकिन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खां माफ़ी रखी ताईं न करे फरमायूं इन लाइ त जेकर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि आहे फलाणी रात आहे, मिसाल 27 रात आहे या 25 रात आहे, सिर्फ़
इंसान एक रात में इबादत करना, लेकिन माफ़ी रखने की हिकमत आए जीअं इंसान मेहनत कर, इंसान मेहनत कर ज़रूर आहे 21 में पोइ ॾयूं 21 टेवीह 25 27 रखी त जीअं नबी साईं जन चाहियो थे त मुंहिंजी उम्मत इन सभिनी रातनि में जागे, इन सभिनी रातनि में जागे। ज़ाहिर आहे इन में रखियल जेको राति मेहनत कंदो, राति में जागंदो न, क़ुरान तिलावत कंदो, तरावी पढ़ंदो त इंशाअल्लाह उन राति खे लहंदो। ऐं इहा राति मामूली नाहे, मामूली नाहे। क़ुरान करीम जो तफ़सीर आहे रूहुल मानी, उन जो मुफ़स्सिर आहे अल्लामा आलूसी रहमहुल्लाह बगदादी। अल्लामा आलूसी बगदाद शहर आलिम हो तफ़सीर उन लिखियो आहे त हिकु ॾींहुं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए रहिया त अॻे उम्मत में हिकिड़ो शख़्स हो जंहिंजी हेतिरी वॾी उमिरि ई अॻे वॾियूं थियूं ऐं उहो जेको आहे सो ॾींहं जो जिहाद कंदो, राति जो इबादत कंदो, उनजी हेतिरी उमिरि ई हुनजी हेतिरी नेकियूं हुयूं, एतिरा साल उनखे उमिरि ॾिनी। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि खे फ़िक्र थियो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ हू असां खां त हिन को खणी वेंदो नेकिन में। असांजी नबी साईं तव्हांजी उम्मत जूं उमिरि थोरियूं आहिनि, 15 साल खां तुफ़ूलियत जा नंढपण जा वो न वधबा, 15 साल खां इंसान बालिग़ थिए थो, अहकामात जो मुकल्लफ़ थिए थो। पोइ असांजी उमिरि जेके आहिनि 70 आहिनि, 60 आहिनि, कंहिंजी 50 आहे, कंहिंजी 80 आहे। पोइ असां खां त हू नेकिन में जेको आहे सो वधीक वधी वेंदो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इहो सहाबनि ज़िक्र कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहे अल्फाज़ ॿुधा ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ामोश रहिया, ख़ामोश रहिया त बिला ताख़ीर फ़िक्रमंद रहिया। वाक़ई तो सहाबा फरमाइनि फ़िक्रमंद रहिया त ओचितो बिना ताख़ीर जे हज़रत जिब्राईल अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम महबूब ने पैगाम खणी आयो त मुंहिंजा महबूब तव्हांजा सहाबा अहल बैत उम्मत गमगी न थिए, मां जे उम्मत खे हिकु राति ॾियां थो जंहिंजो नालो आहे लैलतुल क़द्र। जो अल्लाह ताला या सूरत नाज़िल फरमाई जंहिंजो नालो या सूरत क़द्र। वा कहिड़ी आहे सूरत नाज़िल थी? इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र, त हक़ीक़त सां नाज़िल कयो असां ने क़ुरान करीम खे लैलतुल क़द्र में। वॾी इहो शान आहे जो अल्लाह तबारक तआला वरी या लैलतुल क़द्र जेकी आहे इब्तिदा क़ुरान शरीफ़ में, क़ुरान शरीफ़ आस्ते आस्ते नाज़िल थियो आहे 23 साल मुद्दत में, सम्झो अलाए मुकमिल थियो। त इब्तिदा जेकी क़ुरान करीम जी थी आहे सो थी आहे लैलतुल क़द्र, लैलतुल क़द्र इब्तिदा पहरी आया। तने अल्लाह से इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र, मुंहिंजा महबूब असां ने क़ुरान करीम खे लैलतुल क़द्र में नाज़िल कयो। वमा अदराक, तव्हां ख़बर आहे त लैलतुल क़द्र छा आहे? लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर, लैलतुल क़द्र 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे। एक रात 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे, यानी हुया थिया था 84 साल ऐं 4 महीना ई न जी 84 साल पाण मिसाल आहे। जे इंसान के 15 साल खां बालिग़ थिए थो, 30 साल उमिरि 40, हुनखे 30 रातियूं मिली वयूं क़द्र जूं, 40 मिलियूं त हुनजी केतिरियूं नेकियूं थियूं। त हिकु राति इहा जेकी अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बरकत जे करे असांखे मिली आहे, उहा बि हिन रमज़ान शरीफ़ में आहे। अल्लाह से फरमा अदराक मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फीहा बिइज़्नि रब्बिहिम। इन रात में अल्लाह जा मलाइक ऐं सय्यदुल मलाइक हज़रत जिब्राईल अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम पाण जेको आहे इन रात में नाज़िल थींदा आहिनि। सलामुन हत्ता मत्लइल फज्र, इहा रात जेसी के पहिरियां पुटंदी आहे अल्लाह जी रहमत जो नुज़ूल पियो थींदो आहे। पोइ किन उलमा लिखियो आहे त क़द्र जे 3 मानाऊं आहिनि। क़द्र जी माना
तंग हुजण क़द्र जी माना तक़दीर बाही असां पढ़ंदा आहियूं कल वल क़द्र ख़ैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला व नास तक़दीर बि माना इन जी आई आहे ऐं इन जी माना जेको तंग हुजण अल्लाह से क़ुरान में फरमाए मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंजे लाइ कुझु शादो के रिस्क या कंहिंजे लाइ घटि रिस्क ॾियां क़ुरान में माना क़द्र जी माना तंग हुजण उनके इन नाले ते तंग हुजण माना कभी उनके छो लैलतुल क़द्र चयो वेंदो आहे यानी इन रात में अल्लाह जी ज़मीन ते एतिरा फ़रिश्ता नाज़िल थींदा आहिनि जो ज़मीन तंग थी वेंदी आहे ज़मीन तंग थी वेंदी आहे तो अल्लाह तबारक व तआला असांखे इहा रात ॾींहुं रमज़ान शरीफ़ जे पोएं ॾह में लैलतुल क़द्र अज़ीम बरकत वारी वॾी अज़मत वारी रात आहे तो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काम लैलतुल क़द्र थे लैलतुल क़द्र जो तरावियूं पढ़ियूं उन जा जेके 11 महीननि जा गुनाह अल्लाह तबारक व तआला सो माफ़ करे छॾींदा त मुंहिंजा अदा असांखे अल्लाह ताला ही रमज़ान शरीफ़ ॾिनो त जीअं अल्लाह तबारक व तआला ॾिनो असां पंहिंजा 11 महीननि जा गुनाह माफ़ करायूं गुनाह माफ़ करायूं इंसान जी फितरत में शामिल आहे बाक़ी सगीरा कबीरा गुनाह जेके आहिनि शराब हू ॻाल्हाइणो आहे जेके भी कबीरा गुनाह आहिनि उहे भी अल्लाह से माफ़ कंदो आहे अल्लाह तबारक तआला क़ुरान में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा सच्ची दिल सां तौबा कयो त केॾा बि तव्हांजा गुनाह अल्लाह ताला फरमाए थो मां माफ़ करे छॾींदुसि मां माफ़ थींदा आहिनि लेकिन उहे थींदा आहिनि सच्ची दिल सां इंसान तौबा थींदो न अल्लाह ताला माफ़ करे छॾींदो आहे समझो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे अत्ताइब मिन ज़म्बि कमल्ला ज़म्बला जेको इंसान सच्ची दिल सां तौबा करे ईअं बची वेंदो आहे ॼणो गुनाह कयो ई कोन ॿी हदीस आहे अत्ताइब मिन ज़म्बि कयौमिन वलदत यानी इंसान जेको सच्ची दिल सां तौबा कंदो आहे त उन जा जेके कबीरा गुनाह अल्लाह ताला माफ़ करे छॾींदो आहे पोइ ईअं बची वेंदो आहे जीअं माउ जे पेट खां इंसान ॿार ॼमंदो आहे मासूम हूंदो आहे पाक हूंदो आहे न गुनाह खां ईअं बची वेंदो आहे ईअं बची बाक़ी सगीरा जी माना आहे नंढा कबीरा अल्लामा ज़हबी रहमहुल्लाह वक़्त जो वॾो आलिम आहे जंहिं किताब लिखियो अल क़वाइद उन बुज़ुर्ग वॾी महिनत करे जेके भी कबीरा गुनाह आहिनि उन पंहिंजे किताब में लिखिया आहिनि लेकिन हुन को बहितरीन कानून ॿुधायो आहे कबीरे गुनाह जी सुञाण जी निशानी कहिड़ी आहे निशानी इहा आहे त जंहिंजी अल्लाह ताला या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सज़ा ॿुधाई आहे उहो आहे कबीर उहो छा आहे कबीर बाक़ी उन खां सभु जेके सगीरा लेकिन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा असांजे तालीम जे लाइ अल्लाहुम्मा इन तग़फिर फ़ग़फिर जम्मा फ़अय्यु अब्दिन लक मा अलम रब बख्श कबीरा बख्श सगीरा का केर माफ़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्फाज मुंहिंजा अदा अल्लाह तबारक व तआला असांखे रमज़ान शरीफ़ ॾिनो आहे त असां हिन में 11 महीना जेके असांजा गुनाह लफ़्ज़ थी वयूं उहे माफ़ करायूं अल्लाह जे दरबार में हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु छा फरमाया बुलाए कायनात सैयदना इमाम फातिह खैबर हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अशारत छा था फरमाइनि जेके अल्हम्दुलिल्लाह खुतबनि में भी खतीब पढ़ंदा आहिनि तव्हां ॿुधो त ॾिसो न छा फरमायो आहे लैसल ईद लिमन लबिसल जदीद वलाकिन्नल ईद लिमन अमिनल वहीद लैसल ईद लिमन रकिबल मताया वलाकिन्नल ईद लिमन अमिनल वहीद छा था फरमाइनि ईद की माना खुशी बी माना जी आहे खुशी आम माना इहा आहे लेकिन अरबी लफ़्ज़ ईद जी माना मोटाई वई छो हर साल मोटींदी आहे न हिन जे नालो ईद छो चइबो आहे मोटाई वेंदी आहे हर साल ईंदी आहे न तंहिं करे त पाण फरमाइनि था त इहा ईद हक़ीक़त में जेकी ख़ुशीअ वारी ॻाल्हि न आहे ईद उन शख़्स जे लाइ जो नवां कपिड़ा पाए बाबा ईद नवां कपिड़ा पाया थो सुठियुनि सुवारियुनि ते सुवार थियो त मां ईद भली सुवारियूं इस्तेमालु थो कयां
हू पाण भली न के ईद चवे, लेकिन हज़रत अली रज़ी अल्लाह फरमाए तो उन जे लाइ ईद न आहे, उन जे लाइ ईद न आहे। कंहिंजे लाइ ईद आहे, कंहिंजे लाइ ख़ुशी आहे। वलाकिनल ईद लिमन अमिनल वईद, फरमाता हक़ीक़ी ख़ुशी उन जे लाइ जे रमज़ान जे बरकात मां हिस्सो वरितो, रोज़ा रखिया, तरावीह पढ़ी, अल्लाह जे कलाम जी तिलावत कई, भली 11 महीना क़ुरान जो मुंहुं बि न ॾिसे, लेकिन 12 महीना वक़्तु ॾेई ऐं क़ुरान करीम जी तिलावत कई, त उहो आहे उन लाइ हक़ीक़ी ख़ुशी, उन जे लाइ। केर था फरमाइनि? हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने। तॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस त रमज़ान मुबारक में जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि। इन जो मतिलबु ज़ाहिरी न आहे, इहो न आहे जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि। उलमा मुहद्दिसन ने तशरीह कया त यानी जन्नत में दाख़िल थियण जा असबाब अवांखे इन रमज़ान में अल्लाह ताला मुहैया करे ॾिना आहिनि। पोइ जेकॾहिं तव्हां रोज़ा रखंदो, तरावीह पढ़ंदो, क़ुरान जी तिलावत कंदो, अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं तव्हांजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोले छॾींदो। इन हदीस जो मतिलबु इहो आहे, अल्लाह तबारक व तआला असांखे हो बेहतरीन महीनो ॾिनो आहे जंहिंमें असां रोज़ा रखूं। ऐं वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह तबारक व तआला इन रमज़ान में असांखे जेके नेकिन जा अजर आहिनि से बि वधाए ॾिना आहिनि, नेकिन जा अजर बि वधाए ॾिना आहिनि। जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जॾहिं शाबान जी पछाड़ी थी, शाबान जी पछाड़ी थी न, सभिनी सहाबनि खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कंदा, गॾिजी था ऐं हुननि खे रमज़ान जो शान ॿुधाईंदा। छा ॿुधाईंदा? हदीस जा तर्जुमो टाइम थोरो ॿिए पासे वञो त अनक़रीब तव्हांजे मथां हिकिड़ो बरकत वारो महीनो अचण वारो, जंहिंजा रोज़ा अल्लाह ताला अव्हां ते फ़र्ज़ कया आहिनि ऐं जंहिंजूं तरावियूं अल्लाह ताला तव्हां ते सुन्नत कयूं आहिनि। ऐं उहो अहिड़ो बरकत वारो महीनो आहे जो तव्हां जेकॾहिं नफ़ली कम कंदो, न रुॻो नफ़ली निमाज़, नफ़ली कम इलाही आहे, नफ़ली क़िरात आहे, नफ़ली निमाज़ आहे, इलाही कम आहे, त नफ़ल कम कंदो रमज़ान में अल्लाह ताला अजर ॾींदो फ़र्ज़न कंदो, नफ़ली कम अजर छाजो फ़र्ज़न। ऐं जेको रमज़ान शरीफ़ में फ़र्ज़ कम कंदो, फ़र्ज़ पंज वक़्त निमाज़ आहे, फ़र्ज़ निमाज़ आहे, ज़कात फ़र्ज़ आहे, जेको फ़र्ज़ कम कंदो रमज़ान में अल्लाह ताला 70 फ़र्ज़न जो अजर ॾींदो आहे, घणनि जो? 70 फ़र्ज़न जो अजर ॾींदो आहे। अल्लाह तबारक एॾो असांखे ॾिसो जेको आहे हिन जो सवाबु वधाए ॾिनो आहे। माना हीउ महीनो नेकिन कमाइण जी अलाह साईं हिकिड़ी सीज़न ॾिनी आहे। इंसान हूंदो आहे न बाबा, फलाणो महीनो बाबा सीज़न आहे, हुनमें जेको आहे सो तिजारत असांजी घणी हलंदी, माण्हू सामान गॾु कंदो आहे वग़ैरह। मिसाल असांजे सेवण शेरी में आहे तो असां 11 महीने जेको आहे साईं हज़रत सईद उस्मान जो उर्स ईंदो ऐं जेको आहे सो माण्हू ॿाहिरि ईंदा, महिमान ईंदा, इन लाइ माण्हू तयारी कंदा आहिनि त असां पंहिंजो वधीक कमायूं। सभु ॻाल्हि आहे, ठीकु आहे। लेकिन ही वरी रमज़ान शरीफ़ अल्लाह ताला असांखे ॾिनो आहे, हुन में नेकिन कमाइण जी सीज़न, जीअं हुन में असां वधीक बाबा वधीक माल वठूं, वधीक असांखे तिजारत हलंदी, अहिड़े नमूने सां रमज़ान जो महीनो नेकिन कमाइण जी सीज़न आहे, छो त हिन में अल्लाह ताला अजर जेको आहे सो वधाए ॾींदो आहे। दुरूद शरीफ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हदीस ॿुधो, रमज़ान शरीफ़ जो छा शान आहे, रोज़े जो छा शान आहे। छो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ैरुल कलाम कलाम, सभ खां वधीक कलाम कंहिंजो आहे? भले में भलो कलाम अल्लाह क़ुरान करीम, पहिरियों दर्जो क़ुरान, ॿिए में ये दर्जो कंहिंजो आहे? पाण करीम ख़ैरुल हदी सय्यदना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ये ॿियो दर्जो अथव जेको मां अव्हांखे अक़वाल ॿुधाया, हदीसूं ॿुधायूं। हदीस चव जेको रसूलुल्लाह फरमायो, कया
या पाण खे फरमाया हदीस पाण फरमाता ॿियो दर्जो कंहिंजो आहे अल्लाह जे कलाम खां पोइ मुंहिंजे अक़वाल तंहिंजे करे सभ खां वधीक जेको शान आहे क़ुर जो ऐं क़ुर खां बाद में शान आहे हदीस टियों नंबर बुज़ुर्ग जा अक़वाल अफ़आल अशार ॿियो दर्जो ॿुधो बहितरीन हदीस आहे तवजो फरमायो कहिड़ो छा सवाब ॾिनो अल्लाह ताला असांखे रोज़े पाण करीम सलाह फरमाता कुल अमल इब्न आदम जेको इंसान कम कंदो आहे न नेक कम कंदो आहे युदाफ मिन अशरिन इला सबा अल्लाह तबारक तआला उन जो जेको आहे अजर ॾींदो आहे घटि में घटि 10 वधि में वधि 7 घटि में घटि 10 तो क़ुर में अल्लाह से फरमान जा बिल हसनत फलहु अशरु अम्सालिहा हिकु जेको इंसान नेकी कंदो आहे अल्लाह से घटि में घटि 10 अजर ॾींदो आहे घटि में घटि बाक़ी वधि में वधि 5 अल्लाह से 100 ॾे 200 ॾे उन छो अल्लाह तबारक तआला मुख़्तलिफ़ अजर रखिया आहिनि नेक अमलनि जा यादि रखो सम्झण जी ॻाल्हि आहे त जेका असां दुनिया में हूंदो आहे त जेकी शइ घणी हूंदी आहे ग़रीब थींदी आहे जेकी शइ घणी हूंदी आहे उहा ग़रीब थींदी आहे लेकिन अल्लाह तबारक व तआला नेक अमल कंदा आहियूं क़यामत में तुरंत हक़ीक़ो वल वज़न यौम इज़िल हक़ क़यामत ॾींहुं इहा ॻाल्हि सची आहे असांजा अमाल तोरिया वेंदा अमाल सभु अक़ीदो रखो हाणे दुनिया जो जेको वज़न आहे उनजो तरीक़ो मुख़्तलिफ़ आहे क़यामत ॾींहुं अमलनि जो वज़न थींदो उन जी गहराई छा सां थींदी आहे इख़लास सां छा थींदी आहे इख़लास सां क़ुर शरीफ़ अल्लाह साईं फरमायो आहे लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला ग़ौर जी ॻाल्हि आहे अल्लाह साईं फरमायो तव्हांजो इम्तिहान आहे त तव्हां में वधीक सुहिणो अमल कंहिंजो माना अल्लाह साईं अक्सर न ॻाल्हायो अहसन ॻाल्हायो त घणा अमल कंहिंजा आहिनि अल्लाह साईं ईअं न फरमायो बल्कि सुहिणा अमल वधीक कंहिंजा आहिनि यानी इख़लास पंहिंजे अमल में वधीक घणो आहे इख़लास जी ॻाल्हि आहे पोइ हिन ॻाल्हि सां तव्हां चङी तरह सम्झंदो अल्लाह जा औलिया कुतुब गौस उलमा रब्बानी उहे अहिड़ा बि अल्लाह जा बाना हूंदा आहिनि औलिया अल्लाह हूंदा आहिनि बरक़ात नफ़ल पढ़ंदा आहिनि पढ़ियूं असां दुनिया में अल्लाह अकबर कयूं अल्लाह अकबर में कुल शइ अल्लाह से अल्लाह अकबर बस अल्लाह अकबर चवण खां पोइ सलाम जे दरमियान कॾहिं बि को दिलि में विसवसो न आंदो ख़्याल न आंदो दुनिया ॾे को तवजो न अल्लाह जे ज़ात ॾे मुतवजो रहे बरक़ात नफ़ल पढ़ी ऐं गोड़ो साल आहे 10 रकात नफ़ल पढ़ी लेकिन कॾहिं अल्लाह रे ख़्याल कॾहिं दुनिया रे ख़्याल कॾहिं विसवसा त हुन अल्लाह वारे बरक़ात जेके आहिनि इख़लास वारियूं जेके आहिनि हुज़ूर कल्बी वारियूं उहे बरक़ात 10 रकात खां घणी माना अल्लाह साईं अजर छा सां ॾींदो ॾिनो हुनखे इख़लास अमल त थोरा हुआ ॿिए जा घणा हुआ सम्झ तॾहिं जेको आहे सो नबी साईं फरमाइनि था त जेको इंसान नेक अमल कंदो आहे उनखे अल्लाह ताला घटि में घटि ॾींदो आहे पोइ छा सां मिलंदो आहे घणो सवाल इख़लास सां बंदे जो जेतिरो इख़लास हूंदो ओतिरो अजर लेकिन या ॿिया बाक़ी रोज़ो जेको आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तिस्ना था फरमाइनि इल्ला सौम यादि रखो हदीस कुदसी थींदी आहे यानी फरमान नबी साईं निस्बत अल्लाह अलैहि उनखे चइबो आहे कुदसी हदीस ऐं हीअ जेकी हदीस आहे इन में अधु जेको आहे पाण करीम सल्लल्लाहु फरमायो आहे ऐं अधु वरी निस्बत नबी साईं जन कारे कई आहे अल्लाह तो फरमाए ईअं सम्झो त इन हदीस जो अधु जो पासो हदीस कुदसी आहे हदीस कुदसी छो त हितां ॾिसो अल्लाह ताला पाण नथो निस्बत करे इल सोम मगर रोज़ो फरमायो नबी साईं ज़बान मुबारक लेकिन निस्बत अल्लाह ॾे अल्लाह तो चवे मगर रोज़ो इन्नहु ली माना जेको सच अजर ॾींदो आहियां ॿियनि अमलनि जो अजर आहे बाक़ी रोज़ो जेको उन जो अजर निरालो इल्ला सोम मगर रोज़ो फइन्नहु ली ओ तहक़ीक़ इहो ख़ालिस मुंहिंजे लाइ को सुवाल थो थिए या अमाल जेके कंहिंजे लाइ हूंदा आहिनि अल्लाह जे लाइ हूंदा आहिनि लेकिन हिते छो निस्बत कई वई आहे त रोज़ो ख़ालिस मुंहिंजे लाइ उलमा जी तशरीह कई आहे त ॿिया अमल जेके आहिनि उन में रियाकारी थी सघे थी मसलन को माण्हू शख़्स आहे वज़ू पियो करे फर्ज़ ज़ाहिर करणु में रियाकारी न हूंदी
बाकी वो माण्हू उथी इबादत थो करे, वज़ू कई, वज़ू करे, मुंहुं थो धोए, पाऊं थो वरी नमाज़ थो पढ़े, बीहे थो, सजदो रुकू थो। मुमकिन आहे दिलि में छा हुजे त माण्हुनि खे ॾेखारिया त चवनि था वॾो जेको आबिद आहे, इबादत कंदड़ आहे, केतिरा नफ़िल मुमकिन आहे, लेकिन रोज़ो जेको आहे उहा मख़फ़ी इबादत आहे, बेरिया इबादत आहे, बेमिस जेसी का अॻिलो ॻाल्हि न करे ख़बर पवंदी त रोज़ो आहे, लिकल इबादत आहे, बेमिसाल बेरिया इबादत आहे। मगर रोज़ो ख़ालिस मुंहिंजे लाइ, छो अल्लाह ताला फरमायो ख़ालिस मुंहिंजे लाइ, अलाह खे ॿिया अमल अल्लाह जे लाइ ख़ालिस आहिनि। इन लाइ उलमा लिखो त ॿियनि अमल में रिया थी सघे थो, मुमकिन आहे, लेकिन रोज़े उहो बेरिया इबादत रिया थी नथी सघे, जेसी कि पाण ॻाल्हि न करे मख़फ़ी लिकल इबादत इला सोम वइनहु दीन ख़ालिस वअना अजज़ी बिही। अञा हदीस ऐं अल्लाह फरमायो इनजो अज्र आउं ॾींदुमि, साथ थींदो ॿिया जेके अमाल आहिनि उन्हनि जो अज्र केरु ॾींदो, उन्हनि जो अल्लाह ॾींदो। पर इन ते छो निस्बत कई आहे त रोज़े जो अज्र अल्लाह साईं चवंदो मां ॾींदुसि। उलमा लिखनि था हिन हदीस जे तशरीह में त ॿिया जेके बि असां अमाल कंदा आहिनि फ़रिश्ता लिखनि, फ़रिश्ता रोज़ो जेके लिखंदा आहिनि माना उनजो अॼु उनजो फ़रिश्ता न लिखंदा आहिनि, बसि चवंदा आहिनि फलाणे बाने रोज़ो रखियो, बसि रोज़ो रखियो। बाक़ी इन जो अजुर सवाब अल्लाह ताला क़यामत में पाण ॾींदो, छो त अल्लाह साईं पाण फरमायो अना अजज़ी बि, सवाब आउं ॾींदुसि, सवाब आउं ॾींदुसि, अना अजज़ी बिही। ॿिया जेके अमाल आहिनि ॿिया बि तशरीह आहे, ॿिया जेके अमाल आहिनि उन्हनि जो ऐलान फ़रिश्ता कंदा, फलाणा माना तोखे अल्लाह जी तरफ़ां नाइब थी ऐलान कंदा, तोखे अल्लाह साईं हीउ सवाब ॾिनो आहे, हीउ सवाब ॾिनो आहे, हीउ सवाब। मगर जेको रोज़ो आहे उन जो अल्लाह ताला कलाम साइमीन खे, रोज़ेदारनि खे साम्हूं बीहारे अल्लाह ताला पाण ऐलान कंदो, कलाम कंदो, दीदार न दीदार को जन्नत में, सम्झा अल्लाह ताला कलाम फरमाईंदो रोज़ेदारनि सां, केॾो वॾो शान आहे अल्लाह जी ज़ात अहकमुल हाकिमीन, जेको आहे साम्हूं बीहारे साइमीन खे अल्लाह ताला कलाम फरमाईंदो, मां तव्हांखे रोज़ा रखिया, तव्हां तकलीफ़ूं कढियूं, दुनियूं काटियूं, को ॾिसण वारो बि कोन हो, हर शइ मुहैया हुई, बावजूदि मुंहिंजे हुक्म जी बजावरी कंदे त मां पाण खे खाइण खां रोकियो, पीअण खां रोकियो। हीउ इम्तिहान आहे अल्लाह खे, असांखे बुख जी ज़रूरत न आहे, पाणी जी ज़रूरत न आहे। अल्लाह तबारक व तआला अना अजज़ी याद रखो। ॿी रिवायत में ज़बूर से हुनम जो हदीस है अना उज्जा, जेकर उज्जा पढ़बो तॾहिं माना है इन रोज़े जी जज़ा मां पाण रब जा, यानी मुंहिंजो दीदार। अल्लाह के जन्नत जी नेमत उहे नेमतूं आहिनि क़ुरान में बयान थियल आहिनि, हदीस में बयान थियल आहिनि, ऐं बावजूदि उनजे पाण खे इंसान जन्नत जी नेमत उहे आहिनि जेके कननि ॿुधियूं कोन्हनि, अखियुनि ॾिठियूं न आहिनि, इंसान जे तसव्वुर खां वधीक। ज़ाहिरी तरफ़ त जन्नत उहा शइ आहे जंहिंजी हिकु सिर सोन जी हूंदी, हिकु चांदी जी हूंदी, गारो मुश्किल हूंदो, छत अर्श रहमान हूंदी, इहा जन्नत, इहा जन्नत। बावजूदि उनजे जॾहिं अहले जन्नत में वेंदा, जन्नत छा तसव्वुर में नेमतूं ओचितो अल्लाह तबारक तआला कलाम फरमाईंदो आहे, जन्नत सां दीदार न कराईंदो, कलाम फरमाईंदो त राज़ी आहियो, अञा कंहिं शइ जी ज़रूरत आहे, अहले जन्नत चवंदा मुंहिंजा मौला नेमतूं असांखे मिलियो, असांजे तसव्वुर में ई कोन्हे, इन खां वधीक ॿियूं कहिड़ियूं नेमतूं मिलियूं आहिनि। ओचितो अल्लाह तबारक तआला दीदार कराईंदो अहले जन्नत। तो जेके अहले जन्नत खां उहे जन्नत जूं सभु नेमतूं विसरी त अल्लाह तबारक व तआला इन जो सिलो छा रखियो आहे रोज़े जो, पंहिंजो दीदार, पंहिंजो दीदार। जेके जन्नत जे नेमत जे मुक़ाबले में अल्लाह जो दीदार अहिड़ी शइ आहे, जन्नत जे नेमतुनि जे मुक़ाबले में का शइ नाहे, का शइ नाहे। अल्लाह तबारक व तआला असांखे रमज़ान शरीफ़ जो वाइदो ॿुधो, जलसा ॿुधो, लेकिन अमल न कयो। अञा बाक़ी समझा वरी या नसीब हुजूं न हुजूं, अञा भी मौक़ो अथव, वॾी है रोज़ा रखो, तरावियूं पढ़ो। अब्दुल फज़ल वॾो आलिम ताबईन मां आहे, ताबईन माना जिन सहाबा जी ज़ियारत कई, वो फरमाए थो असांजो दौर उहो दौर हो, असांजो दौर उहो दौर हो जो 6 महीना अव्वल 6 महीना रोज़ नमाज़ खां पोइ दुआ करदा हुआसीं, अल्लाहुम्मा बल्लिगना इला रमज़ान, अल्लाहुम्मा बल्लिगना इला रमज़ान, ए अल्लाह से असांखे रमज़ान नसीब कयो। 6 महीना रोज़ दुआ करदा, वरी उन जो छा इबादतूं, छा इबादतूं
कुछ ना है बावजूद आज जो आलमी हो इनकिसारी जो आलमी हो वरी 6 महीना रोज दुआ घुरंदा अल्लाहुम्मा तक़ब्बल अन्ना क़ियामना व सियामना रब जी गरी तुझे दरबार में मेहनत कई सी रोजा रखा जी तरह भी असा के इन जो अजर दिजा सोनन के कदर हो तने 6 महीना आवे दुआ घुरंदा रमजान कजा वरी 6 महीना दुआ रब कबूल कजा मुजा बुलाई मांगू शेनाए कि रोजो रखूता तरावी था कुरान की तिलावत कई था या तरावी पढ़ता इन अल्लाह की बेहतरीन हदीस पढ़ कर फरमाता अल कुरान व सियाम यशफान इला कुरान रोजा क़यामत दी बा नजीब छा कंदा सिफारिश कंदा अल्लाह ताला के अल्लाह कुल शै कदीर है आज कहिड़ियूं शयूं जेके असां ॻाल्हाइनि पियूं सम्झो ॾिसो सभु कुझु इंसान सम्झणु आसान आहे अल्लाह ताला उनखे का सूरत ॾींदो क़ुरान ॻाल्हाईंदो रहंदो मुंहिंजा मौला इन प्यारी निंड छॾे तरावियूं पढ़ियूं ऐं मुंहिंजी सिफारिश खे क़बूल करे हिनखे चाले जन्नत वरी रोज़ो चवंदो अल्लाह ताला मूं हिनखे इन ताम छॾियो खाइण छॾियो उन काटी बुख काटी मुंहिंजी सिफारिश क़बूल करे हिनखे जन्नत हदीस आहे लेकिन चवंदा त सही लेकिन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफ़ान अल्लाह ताला इन्ही जी सिफारिश कबूल करे ऐं उन बाने खे छाड़ी दो जन्नत ऐं ॾिसां पियो केॾी हंधि उते बि वीचार आहे ऐं ॾिसां बि पियो उन लाइ किथे इहा ॻाल्हि कंदो आहे ॾिसां पियो पाण इमाम बुखारी रहमहुल्लाह फरमाइन था कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतखव्वलुना बिल कौल वाइज़ करण में असां जो ख्याल कंदा के था चवन सहाबा हाणे अल्लाह जे हबीब जे गुफ्तगू छा गुफ्तगू चेहरे जी दाग छा वजहा बल्ले जा सिथा जुल्फ जो जायका बावजूद ने सहाबा फरिश्ता न इंसान के बकरियों चारी रहा के मजूरी कंदा के राजा के वाढा सब बराबर तहज्जुद नमाज पढ़ंदा जमात सां फजर भी पढ़ंदा लेकिन ये जो माश गुजरान कुरान करीम में अल्लाह ने फरमाया सूरत जुमा इज़ा कुदियत सलात फंतशिरु फिल अर्द वब्तगू मिन फज़लिल्लाह या नमाज जुमे जी पूरी थी वने ताके हुकुम तो कोन कया त बस शाम ताईं बस बेहुद भली इबादत कए मोहब्बत सां करे भली करे मन ना है हम रिबा है माना बुझ भी ना है तो वेही रहो न इज़ा कुदियत सलात फंतशिरु फिल अर्द ज़मीन में पकड़ छावनी कयो अल्लाह जो फज़ल खोलियो जैसा ताल्लुक रखंदा दुकानदार में दुकान खोले मजदूर मजदूरी करे हारी हार पे हुक्म करे धनार वनी जो वकील चाले सब ॻाल्हाए त सहाबा जेके ये कम कंदा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाइज़ करण में असां जो ख्याल कंदा वाइज़ मुख़्तसर कंदा छा कंदा वाइज़ मुख़्तसर कंदा छो त ख़बर है वजो असां वांगुर न फजर दिमाग न पढ़ो तहज्जुद परे थी फजर वाला सहाबा तहज्जुद हर सहाबी तहज्जुद हो देखो जमात सां फजर पढ़ण वारा दिन में सुबुह जो कम करे इंसान थकावट जा असर हिन ते पाए तंहिंजे करे ऐं ॾिसंदो आहियां वाइदा किन माण्हुनि ते गुबार हूंदो आहे गुबार हूंदो आहे अखियुनि में निंड बि ॾिसां पियो हिते बि आहे तंहिं करे इहा ॻाल्हि मां कंदो आहियां ख़ुदि अल्लाह जे हबीब जे सहाबनि कई आहे रसूल जो ख़्यालु कंदा वाइज़ मुख़्तसर कंदा त जीअं सुबुह जो वरी वञी जो कमकार थी कमकार असुल ॻाल्हि आहे अमल असुल ॻाल्हि आहे अमल असां जेको ॿुधूं अमल कयूं हक़ीक़ी मक़सद वाइज़ जो इहो आहे हक़ीक़ी मक़सद वाइज़ जो इहो आहे तंहिंजे करे अञा बि वक़्तु हुआ तरावी पढ़ो क़ुरान करीम जी तिलावत कयो क़ुरान जी तिलावत छा आहे हिकिड़ो हरफ तिलावत कंदो अल्लाह ताला तव्हांखे 10 अजर हिकिड़े हरफ जा जेको तव्हां चयो अल हम्द में घणा 5 हरफ अल्लाह सही 50 हरफ 50 अजर घणा 50 अजर हम्द जी अल्लाह ताला उन सवाब दी अल्लाह जो कलाम आहे उन जो अजर भी हेॾो आहे सवाब भी आहे क़ुरान करीम तिलावत कयो तरावी पढ़ो रोज़ा रमज़ान शरीफ़ जा रखो ऐं मस्जिद आबाद कयो सो छा दजाली दौर आहे मस्जिद वीरान है बाज़ार आबाद है होटल आबाद है ऐं मस्जिद अल्लाह जा घर मुअज़्ज़िन सड़े थो माण्हू नमाज़ में नथा अचनि तंहिंजे करे पंहिंजे गिरबार में ॾिसो हर इंसान जेको आहे सो नेक बणिजे ऐं जेको आहे सो निमाज़ी बणिजे रोज़ा रखे क़ुरान शरीफ़ ॿुधे पढ़े ऐं
तरावियूं पढ़े जेको कुछ चयो अल्लाह तबारक मूंखे अवां खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ऐं जेकी मुआयत पढ़ी वसारिउ इला मग़फ़िरति रब्बिकुम, इन जी माना है ए इंसानो घणी मेहनत कयो मग़फ़िरत हासिल करण लाइ, पंहिंजे गुनाहनि जे ख़त्म करण लाइ, बख़्शण लाइ महिनत कयो। अल्लाह साईं रमज़ान छाजे लाइ ॾिनो आहे? गुनाह बख़्शरायूं। वसारिउ इला मग़फ़िरतिकुम व जन्नतिन, महिनत कयो जन्नत जे हासिल करण लाइ, जंहिंजी बेगर सत आसमान ऐं सत ज़मीन। लेकिन अल्लाह से फरमायो प्यार कया मुतक़िन जे लाइ, को शक न आहे अल्लाह से प्यार मुतक़िन जे लाइ, रब जे ख़ौफ़ रखंदड़, उन ते अमल करण वारा। हज़रत अली रज़ी अल्लाह खां पुछियो वियो अमीर अल मोमिनीन तक़वा छा आहे? मुतक़िन तक़वा मौत आहे। त पाण मुख़्तसर अल्फाज़ फरमायूं तक़वा इन जो नालो आहे त इंसान रब जो दिल में ख़ौफ़ रखे, क़ुरान ते अमल करे, आख़िरत जो समर ठाहे, आख़िरत जो समर ठाहे। त प्यार जेकी कई आहे सो मुतक़िन जे लाइ। सभु ॻाल्हाए पोइ त अल्लामा इक़बाल रहमहुल्लाह फरमायो आहे खुदी को कर बुलंद इतना कि खुदा खुद तुझसे पूछे तेरी रजा। खुदी को कर बुलंद इतना कि खुदा खुद तुझसे पूछे तेरी रजा। माना एतरी मेहनत कर जो क़यामत में रब पाण चवे त ही रजा चाहे छा खपे। लेकिन याद रखो पाण करे हदीस आहे जेको फलाणा अमल कंदो मुमान लई समिना कोनी तशरीह के नो चवा असांजे असांजे तरीक़े माना आहे तो असांजे उम्मत माना आहे। सम्झ गया वाकई हदीस जा लफ़्ज़ आहे। त अल्लामा इक़बाल रहमहुल्लाह फरमाए थो तू लस्त गोयद मौलाए मा तू लस्त गोयद। हदीस जो अल्लाह हबीब पाण फरमायो आहे कि शख़्सन के अल्लाह फरमायो था फलाणा अमल कंदा ले समिना कोई असां मां न आहे। मिसाल इलाही पाण के फरमायो ले समिना मन ज़रबल शक्कल जीवन दआ बिदावा वो असांजे तरीक़े माना आहे जेको मुसीबत जे वक़्तु कपिड़ा फाड़े ऐं पंहिंजे गलनि खे धक हणे सीननि खे धक हणे वो असांजे तरीक़े केरु था फरमाइनि अल्लाह जा हबीब। तॾहिं अल्लाह अकबर चयो जॾहिं महशर जो मैदान थींदो ऐं असांजो सरदार आका महबूब रब्बुल आलमीन चवे न लस्त मिज़नी परे थी तूं असां मां नाही त वाह तंहिंजे करे जेको आहे सो असांजा मुक़ाम शरीफ़ मुस्तफ़ीज़ थियूं पंहिंजा गुनाह बख़्शरायूं ऐं पाण खे जन्नत जे दाख़िल थियण जे लाइ जेको आहे सो अल्लाह जी रहमत सां यादि कयूं। आख़िर दावाना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।